नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त टिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में धार बाहि जा वाक़िआ थिया आहिनि। ॻोठ मोहम्मद ईसा बिरोई में, ॻोठ बहादुर सोलंकी में ऐं रेती मौला में घरनि ऐं कणक जे ढेरनि खे ओचितो बाहि विकोड़े वई आहे। टिनी ॻोठनि में लॻल बाहि ते ॻोठण पंहिंजी मदद पाण ज़ाब्तो आंदो आहे। बाहि में चौपायो माल, घर अंदर पियल समूरो सामान ऐं कणक जो ढेर सड़ी रख थी वियो। ॻोठण मोहम्मद ईसा बिरोई में ॻोठण सईद खान बिरोई, अल्लाह बख्श बिरोई ऐं मोहम्मद बिरोई जा घर ऐं कणक जो ढेर सड़ी रख थी वियो। ॿिए बाहि वाक़े में ॻोठ बहादुर सोलंकी में चनेसर सोलंकी जो घर सड़ी रख थी वियो। टे वाक़े में रेती मौला में ॻोठण लियाकत मंगणार जे घर खे बाहि लॻी वई है, जंहिं संदुसि चौपायो माल, घर में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। टिनी ॻोठणनि में ॻोठ जे घरनि में पियल लखे रुपए जे माल जो सामान सड़ी रख थी वियो। बाहि विसाइण लाइ ईंदड़ फायर ब्रिगेड गाॾी रस्ते में ख़राब थी वई। फायर ब्रिगेड गाॾी भरिया सिटी में बीठल अवामी न्यूज़ ख़राब फायर ब्रिगेड जी गाॾी जा फुटेज हथ करे वरिता आहिनि। बाहि वाक़े बाद ॻोठाण खुलियल आसमान हेठि कंहिं मसीहा जे इंतज़ार में न। ॻोठाण जी सिंध हुकूमत ऐं DC नौशरो फिरोज खां मुतालबो है त संदुसि बाहर कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।